हालत यह है यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी है मेहरान में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम थो मुल्हिदन जो नंढो फिटी वियो यूनिवर्सिटी में सीरत यूनिवर्सिटी में सीरत यूनिवर्सिटी में सीरत अज होली मल्हाई वई आहे ॼण त नई दिल्ली में को प्रोग्राम तो हले ॼण त हिंदुस्तान में प्रोग्राम तो हले हिय सिंध बाबुल इस्लाम हुई आहे रहंदी हिय सिंध शाह अब्दुल लतीफ जी भेटाई जी सरजमीन हिय सिंध सच्चल सलबख्श जी सरजमीन हिय सिंध अब्दुल्ला शाह खासी जी सरजमीन हिय सिंध लाल शहबाज कलंदर जी सरजमीन हिय सिंध अहमद मल्लाह जी सरजमीन हिय सिंध अब्दुल गफूर कासमी जी सरजमीन हिय सिंध ताज महमूद अमरोटी जी हमादुल्लाह हालेजवी जी अब्दुल करीम कुरैशी जी ऐ खालिद महमूद सोमरे जी सरजमीन ये सरजमीन हिय सरजमीन सूफिन जी सरजमीन है हिय सरजमीन बुज़ुर्गन जी सरजमीन है हिय प्यार जी पापा जी मोहब्बत जी सरजमीन है खुदा हिते हिंदुन जे जान माल इज्जत आबरू जी चौकीदारी जी गाल जमीयत उलमा कया हिते मंदरन जी बात जमीयत उलमा विसाया हिते इमाम बारगाह जी बात जमीयत उलमा विसाया लेकिन अगर तवा सीरत के प्रोग्राम में एतराज करे होली के प्रोग्राम में सरपरस्ती कर चाहियो था तब बुधो जे करे हिंदुन के रहण जो जीण जो हक हासिल है तब सीरत नबी के प्रोग्राम के सिंध यूनिवर्सिटी में के तो पी भी न छोड़ो के सही तो थीना के आयो मुझे यूनिवर्सिटी में सीरत के प्रोग्राम के रोकड़ा मारा आज मैं ऐलान तो कया जमीयत तलबा के फौरी तौर पे मेहरान यूनिवर्सिटी में सीरत नबी कॉन्फ्रेंस रखने की हिदायत हो गया मां पाण उन प्रोग्राम में शरीक थियुम ॾिसां केर माल जो पट सके असांजे शराफ़त में नाजायज़ फ़ाइदो न वठो जेकर तव्हांखे अल्लाह नथो वणे निकिरी वञो हितां तव्हांखे क़ुरान नथो वणे निकिरी वञो तव्हांखे रसूलुल्लाह नथो वणे निकिरी वञो पंहिंजे पीर वारनि वटि वञी रहो हिय सिंध बाबुल इस्लाम हुई ऐं हिन धरतीअ जो इस्लाम मुक़द्दर आहे हिते अमेरिका जो बर्तानिया जो यहूद ऐं हनूद जो निज़ाम न हलंदो इंशाअल्लाह हिते निज़ाम मोहम्मद अरबी जे शरीयत जो हलंदो आहे को इंशाअल्लाह चवण वारो आहे को इंशाअल्लाह चवण वारो आहे को इंशाअल्लाह चवण वारो ऐं सिंध जे हिंदुनि खे चवां थो सिंध जे ईसाइन खे चवां थो सिंध जे ग़ैर मुस्लिमनि खे चवां थो मेघवाड़नि मारवाड़नि खे चवां थो त इंशाअल्लाह तव्हांजे जान तव्हांजे माल तव्हांजे इज़्ज़त तव्हांजे आबरू तव्हांजे अमड़नि भेनरुनि न्याणियुनि जे इज़्ज़तुनि जी चौकीदारी जमीयत उलमा कंदी सिंध में रहंदड़ ग़ैर मुस्लिमो पंहिंजो पाण खे ग़ैर महफूज़ तसव्वुर न कयो जेकॾहिं ज़रूरत पई आवाज़ ॾिजो तव्हांजे दरवाज़नि ते जमीयत चाहे चौथा चौकीदारी कराए मान लो दीन असा इस्लाम असा कुरान असा के हक कुरान की इजाजत न ॾींदा इंशाअल्लाह इन सिंध के मुल्हिद बनकर न ॾींदासीं इंशाअल्लाह इन सिंध में अल्लाह जे रसूल अल्लाह जे कुरान जे बाग़नि जे लाइ काई गुंजाइश इंशाअल्लाह ऐं इंशाअल्लाह इत्मीनान रखो नौजवानो इत्मीनान रखो नौजवानो इन जंग में फतह तव्हांजी थींदी इंशाअल्लाह बातिल जा ॾींहं थोरा आहिनि फतह हक़ जी थींदी हक़ वारनि जी थींदी सिंध जी थींदी सिंधियुनि जी थींदी मज़लूमनि मारवाड़नि जी थींदी ऐं इंशाअल्लाह अल्लाह जे मदद सां हिननि बुज़ुर्गनि जे दुआउनि सां अवाम जे ताक़त सां हिन समाज जहिड़ी सिंध खे हिननि ज़ालिमनि जाबिरनि आमिरनि लोटनि लुटेरनि मीरनि पीरनि सरदारनि जे चुंगल मां जमीयत उलमा इस्लाम रहे जोधा जवान आज़ाद इंशाअल्लाह।